पानी ना है छो भला जवाब दो पीपला पानी ना है छो भला जवाब दो पीपला चेयरमैन के हटायो गारो बचायो टाउन चेयरमैन के हटायो गारो बचायो घारो पब्लिक हेल्थ खाते जी नाहलीअ सबब घारो शहर में 2 ॾींहनि खां पीअण जो पाणी बंदि, शहरी परेशान, सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। जी नाज़रीन, पब्लिक हेल्थ खाते जी इंतज़ामिया जी नाहलीअ सबब वाटर सप्लाई मुलाज़िमिन घारो शहर में गुज़िर राति खां पीअण जो पाणी बंदि करे छॾियो आहे। पब्लिक हेल्थ खाते पारां कचनि मुलाज़िमनि खे पघारूं न ॾियण सबब मुलाज़िमनि हड़ताल करे छॾी, जंहिं सबब शहर जे समूरनि वार्डनि में पीअण जो पाणी जी शदीद खोट पैदा थी वई। भलारे महीने में पीअण जे पाणी जी खोट शहरियुनि खे परेशान करे छॾियो। शहर में पाणी जी हथरादू बंदिश ख़िलाफ़ अमीरुल बहर जे अॻुवाण अली हसन मला, पीटीआई जे मुस्तफ़ा चांडियो, एसटीपी जे उमर नायो, सुन्नी तहरीक जे आसिफ कादरी, अशरफ मला, मूसा चांडियो, मंसूर चांडियो जी अॻुवाणी में शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहर में पीअण जो पाणी बंदि करण जी मुज़मत कंदे चयो त भलारे महीने में पाणी बंदि करे ज़्यादती कई वई आहे। अॻुवाणी मुतालबो कयो आहे त हड़ताली मुलाज़िमनि खे पघारूं ॾेई शहर खे पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में धरणो हयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच टीवी घारो।